अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आऊं आहियां ग़ुलाम हुसैन ख़ास खेली। अवां ताईं इस्लामाबाद मां ख़बर पहुचाए रहिया आहियूं त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान आम चूंडुनि जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान मुल्क में थींदड़ आम चूंडुनि जे हवाले सां शेड्यूल जारी करे छॾियो आहे। मुल्क में थींदड़ 8 फरवरी 2024 ते थींदड़ आम चूंडुनि जे हवाले सां शेड्यूल जारी कयो वियो आहे। जारी कयल इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जे शेड्यूल मूजिबि 20 डिसंबर खां 25 डिसंबर ताईं उमेदवार काग़ज़ात नामज़दगी जमा कराए सघंदा। उमेदवारनि जे नालनि जी फ़हिरिस्त 27 डिसंबर ते जारी कई वेंदी। 1 जनवरी खां 6 जनवरी 2024 ताईं काग़ज़नि जे जमा कयलनि जी जांच पड़ताल कई वेंदी। 9 जनवरी 2024 ते काग़ज़नि जी मंज़ूरी ऐं रद्द थियण ते अपीलनि जी समाअत थींदी। 11 जनवरी 2024 ते अपीलनि बाबति अपील अथॉरिटी फ़ैसिलो ॿुधाईंदी ऐं उन जो आख़िरी ॾींहुं हूंदो। 15 जनवरी 2024 ते उमेदवारनि खे नज़रसानी जी फ़हिरिस्त जारी कई वेंदी, जॾहिं त 16 जनवरी 2024 ते काग़ज़ात नामज़दगी वापसि वठण जो आख़िरी ॾींहुं हूंदो। 17 जनवरी 2024 ते उमेदवारनि खे चूंड निशान जारी कया वेंदा, जॾहिं त पोलिंग 8 फरवरी 2024 ख़मीस वारे ॾिहाड़े ते थींदी। वधीक ख़बरुनि ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।